सिंधारी कमेटी जो सदर कामरेड समर हैदर जतोई अज ARSPP वेब TV अली रज़ा सुमरे जे जो नयो चैनल खोलियो है अज उन जी ऑफिस में असां आया आहियूं। अली रज़ा के तारुफ़ जो मोहताज नाहे, वो हमेशा सहाफ़ती लॾे सां रहियो आहे। उन्हनि ग़रीबनि मिसकीननि महकूमनि जी आवाज़ बुलंद कई आहे। छो जो जेके सहाफ़ी हज़रात हूंदा आहिनि उहे हूंदा ई ग़रीबनि मिसकीननि जी आवाज़ ऐवाननि ताईं पहुचाइण जेको सिंध सां ज़ुल्म हले पियो, जेका हींअर सिंध जी सूरत हाल आहे। मां सम्झां थो उन में वॾे में वॾो रोल सहाफ़ियुनि जो आहे। उन में जेके शहादतूं थियूं, नाज़िम जोखे वारो मसइलो थियो या प्रिया कुमारी वारो मसइलो थियो ऐं जेको जान मोहम्मद मेहर वारो मसइलो थियो ऐं अजय लालवाणी वारो मसइलो थियो, नसरुल्ला गढ़ाणी वारो मसइलो थियो, इहे सहाफ़ी, सिंध जा अदीब, दानिश्वर, सिंध जा क़ौम परस्त, सिंध जी सिविल सोसाइटी, सिंध जा नौजवान शागिर्द निकिता त पोइ कातिल ॿधजा बि, गिरफ़्तारियूं बि थियूं ऐं अञा ताईं असांखे अफ़सोस इहो आहे त ही हुक्मरान प्रिया कुमारी खे बाज़ियाब नाहिनि कराए सघिया। सिंध धरती अमन जी धरती, सूफ़िन जी धरती, भिटाई जी धरती, शाह इनायत शही जी धरती, बाबा सिंध हैदरबग जतोई जी धरती, अहिड़ा किरदार सिंध ॾिना। पर अॼु जेको सिंध सां थिए पियो, अॼु जेका सिंध जी सूरत हाल आहे, सिंधू दरिया ते वरी नए डैम अॾण जा ऐलान पिया थियनि। पहिरीं ऑलरेडी 3 डैम पंजाब खणी वियो आहे। आख़िर सिंध जे माण्हुनि खे सोचणो पवंदो। सिंध जे माण्हुनि खे पंहिंजी मालिकी वठणी पवंदी। कामरेड सोबे गानचंदाणी बाबा सिंध कामरेड हैदरबग जतोई खां आख़िरी सवाल पुछो त उन आख़िरी पैगाम सिंध जे माण्हुनि खे इहो ॾिनो, सिंध जे माण्हुनि खे त सिंधियो पंहिंजे वसाइलनि जी मालिकी वठिजो। कारूंझर जबल ते धारो हयो पियो वञे, सिंध जी ज़मीनुनि ते धारो हयो पियो वञे। आउं हिन वेब चैनल जे ज़रिए इहो चवणु चाहींदुमि त बाबा सिंध जे माण्हुनि खे सुजागी कयो, पंहिंजी नसलुनि जो सोचो, पंहिंजे बचनि जो सोचो। तव्हांजी तालीम ते धारो हयो पियो वञे, तव्हां खां तालीम फुरी पई वञे। पीअण जो साफ़ पाणी, जेके बुनियादी हक़ आहिनि, उहे हिननि वॾेरनि तव्हां खां खसे छॾिया आहिनि। रोड रस्ता न आहिनि। छो ॻरीब जो ॿारु नथो पढ़ी सघे, हिकिड़े मज़दूर जो ॿारु नथो पढ़ी सघे, हिकिड़े हारी जो ॿारु नथो पढ़ी सघे। एॾियूं फीसूं वधाए छॾियूं अथनि। ॻोठनि में वञो त स्कूल कान्हनि ठहियल, जेके स्कूल ठहियल आहिनि उहे वॾेरनि जूं ओताकूं लॻियूं पियूं आहिनि। इन्हनि शयुनि जे लाइ सिंध जे माण्हुनि खे सोचणो पवंदो। ऐं जे सिंध बचाइणी आहे, कुझु दोस्तनि खे जेके सिंध जी ॻाल्हि बि कनि था, त बाबा पोइ पंहिंजूं दुकानदारियूं छॾियो, पोइ पंहिंजूं अनाऊं छॾियो, धरती खे अज़ीम कयो। जे ही धरती न हूंदी, ही सिंध न हूंदी, हिते जूं ज़मीनूं न हूंदियूं, पोइ त पाण बि न हूंदासीं, पोइ त पंहिंजी ॿोली बि न हूंदी। पोइ पहिरीं तव्हां ॾिसो त धारिया तेज़ी सां आबाद पिया थियनि। आबाद कराइण वारा केरु आहिनि? इहे ई चूंडियल हुक्मरान। हुननि जा शनाख़ती कार्ड ठहियो वञनि, मालिकी जा हक़ूक़ वारिस सिंधी। वो कबीर जो हिकिड़ो शेर आहे, कबीरा इस जगत में उल्टी देखी रीत, पापी बेठा राज करे और साधु मांगे भीख। अॼु साधु भीख पिया घुरनि, पापी राज पिया कनि। त असां सम्झूं था, अचो बाबा सिंध हैदरबग जतोई जो नज़रियो, उनजो मंशूर, उनजो फ़लसफ़ो, जागीरदाराने निज़ाम, वॾेर के निज़ाम, भोतार की निज़ाम जे ख़ात्मे जो निज़ाम आहे। जे इहे सभु ख़ात्मा थी विया हुआ त मूंखे यकीन आहे सिंध जा माण्हू पंहिंजो सुख जो साह ऐं उन्हनि रोशनियुनि में वेंदा जेका सिंध बाबा सिंध हैदरबग जतोई चाही पई। जीए सिंध।